गढ़ी यासीन गोडशान जखरो जे गोठाणन जो बासरन खिलाफ प्रेस क्लब ते एहतजाज। गोडशान जखरो जे रहवासियुनि दीदार जखरो, सिंगार जखरो, मुस्मात बादशाह खातूं ऐं ॿियनि दाईंदे चयो त जेहा बिरादरीअ जा बासर मुजाहिद जो भूरल जो हथियारबंद साणु करे ज़मीन ते कमु कंदड़ अरबाब जखरो, साबिर जखरो, आमिर जखरो समेत 3 औरतुनि खे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो आहे। हुननि चयो त असांजी ज़रई ज़मीन आहे जेका असां ख़रीद कई आहे, पर जेहा बिरादरीअ जा बासर ज़मीन फबाइण चाहिनि था। असीं SSP शिकारपुर ऐं वस वारनि खां मुतालबो था कयूं त असां ते हमिलो कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। ग़रीबूं जखराऊं असांजे ॻोठ में बनी जेका असांजी वतल बनी आहे, जिहा ॾाढो करे उन बनीअ ते ट्रैक्टर कराए असां निकिरी पिया ते जीअं मुंहिंजो पीउ वियो त लठनि सां वतऊं उनखे केरे फिटी कयूं। पोइ जंहिंमें असांजा भाइर सौट कुल निकिरी आया, पर जेको पुॼे पियो उनखे केरींदा वञनि पिया लठनि सां। ज़ैफ़ां आहियूं असांजूं, ज़ैफ़नि खे बि असां जन खे मारियो अथऊं। असांजो DIG खे IG खे अपील आहे हथियार खणी अचे, चौधारियूं ॻोठ ते कड़ो चाढ़ियऊं, जंहिंमें पुलिस पाण आई अचे असांखे घेरो टोड़े पुलिस असांखे खणी आई आहे। हाणे बि पुलिस असांजा अञा पुलिस बि माण्हू विहारिया आहिनि। असांजो DIG साहब खे अपील आहे, SP साहब खे, IG साहब खे त असां ग़रीब आहियूं, असां हक़ कनि, हो ताक़त वारा आहिनि, पैसे वारा आहिनि ऐं ॾाढा हुननि खे हुननि जो वॾा ॻोठ आहिनि। असां 4-5 घर आहियूं, माण्हू ई असां 3-4 हुयासीं। पहिरियां त ॻोठ वारे कई आहे, उन जंहिंखे ॿधी ॾिनी आहे। वरी जेहा बि आहिनि ॾाढा, पोइ उहे मिली करे कुल पाण में असां ते चढ़त करे आया। असां जो हिकिड़ो इहो घर वारो निकिरी वियो, उनखे त सभिनी हो सॼो ॻोठ निकिरी आया हथियारनि सां, इन्हनि सां। हो मुंहिंजो घर वारो हिकिड़ो हुयो, उन सभिनि उनखे झले करे मारियो, ॾाढो धक बक हणायऊं, उहो किरी पियो बेहोश थी। असां कुल ज़ैफ़ां न्याणियूं सियाणियूं कुल निकितासीं घर खां, असां ज़ैफ़ां भॼी वियासीं। असांजो कोई अहिड़ो माण्हू बि न हुयो। हो सॼा ॻोठ आया हथियारनि सां, इन्हनि सां। असांजे न्याणियुनि खे धक, असांजे मर्दनि खे, मुंहिंजे पुट खे धक, असां ज़ैफ़नि सां बि विढ़नि पिया, असांखे सीने ते हथियार पिया रखनि, असांखे धमकाइनि पिया, मारनि पिया। असांजो हक़ थिए बसि, असां ग़रीब आहियूं, असांजो हक़ थिए। ते असांजा माण्हू विहारिया अथऊं, असां ते अञा फेरिया था, FIR बि चवनि था तव्हांखे ॿधाईंदासीं। असां ते था कनि नाहक बि असां सां, अञा माण्हू बि असां मारनि कुटनि बि असांखे था। बनी आहे असांजे घर में आहे, अचे जे ॾाढो करे बनी वती आहे। हाणे अॼु आया आहिनि 2-3 माण्हू अचे हथियार खणी ॻोठ ते कड़ो चाढ़े वेही रहिया आहिनि। असांजो मामो आहे, उनखे ॾाढो मारे, उनखे ज़ख़्मी करे छॾियो अथऊं। उहो सीरियस शिकारपुर अस्पताल में पियो आहे। SP साहब खे, DIG साहब खे अपील आहे त असां सां ग़रीबनि सां इंसाफ़ कनि।